सखर जे समूरी सरकारी इमारतुनि तोड़े ज़मीननि ते कब्ज़े माफ़िया पारां कब्ज़ो करण खां पोइ 18 साल अॻु सखर जे शहरियुनि जी सहूलियत लाइ क़ाइमु कयल टैक्सी स्टैंड खे ख़ाली करण लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि। सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन राति जी ऊंदाहीअ में पुलिस जी वॾी नफ़रीअ सां गॾु हेवी मशीनरी साणो करे टैक्सी स्टैंड ख़ाली करण लाइ पहुती टैक्सी ड्राइवरनि सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे इन जे अमल ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणिजी वर्कशॉप रोड ते धरणो हणी वेही रहिया। टैक्सी ड्राइवरनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त साईं नासिर शाह जी ज़िले नाज़िम हुयो, उन असांखे स्टैंड त तव्हां हिते बीहो, असांखे स्टैंड खां असां जेको पार्किंग बि भरी हर शइ कईसीं। हाणे वरी अॼु आहिनि त जेको आहे स्टैंड ख़ाली कयो, असांजे मरण जीअण तयारु असां पाण साड़ींदासीं, स्टैंड ख़ाली कोन कंदासीं। हमारा स्टैंड है और पुराना स्टैंड है और ये पूरे शहर के लिए सहूलत है कि अगर किसी को इमरजेंसी में कराची जाना पड़ जाता है, एम्बुलेंस अवेलेबल नहीं है तो हम लोग उनके लिए 24 घंटे यहाँ पर मौजूद होते हैं। और इन लोगों की नीयत ख़राब हो रही है इस स्टैंड को ख़त्म करने की। ये सफाई का एक बहाना है, जो सालों से सफाई नहीं हुई वो कैसे एकदम हो जाएगी। और आधी रात को पूरा दिन पड़ा था, पूरे दिन में स्टाफ ड्यूटी करता है, ये आधी रात को आए हैं और इतनी पुलिस नफरी लेकर आए तो इसका क्या मतलब है। टैक्सी ड्राइवरनि जे जारी धरणे खे ख़त्म करण लाइ सखर जे डिप्टी मेयर ड्राइवरनि खे टैक्सी स्टैंड ख़ाली न कराइण जी ख़ातिरी कराईंदे धरणो ख़त्म करायो। इन मौक़े ते सखर जे डिप्टी मेयर तारिक चौहान सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी कार्रवाई जेका आहे इहा असांजो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जो प्लाट आहे। ॾिसो त हिन तव्हांखे कंडीशन ख़बर आहे, हिन जे बराबरि में लेफ्ट राइट जेके बि रोड आहिनि सुबुह जे टाइम ते स्कूलनि जे टाइम ते टोटली ओवरऑल ब्लॉक रहंदा आहिनि। असां सोचियोसीं जेके बि शॉपिंग सेंटर आहिनि या जीअं असांजो स्टेशन रोड आहे, वर्कशॉप रोड आहे, घंटाघर ते जेके बि शॉपिंग करणु वञनि था या ख़रीदारी कनि था त उनजी पार्किंग असां हिते ठाहियूं था, उनजी पार्किंग ज़ोन ताकी शहर जी ट्रैफिक ब्लॉक न थिए। कब्ज़ा माफ़िया टैक्सी स्टैंड ते पेर जमाइण में कामयाबु वञे थी या टैक्सी ड्राइवर पंहिंजी रोज़ीअ जो ठीहो बचाइण में, इहो त वक़्तु ई ॿुधाईंदो। टैक्सी ड्राइवरनि खे मुस्तक़िल टैक्सी स्टैंड ॾेई उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे जीअं हू पंहिंजे बचण जो पेट गुज़र करे सघनि। कैमरामैन चिराग सूमर सां गॾु जावेद गोनियो, सिंध टीवी न्यूज़, सखर।